कड़ी है मेरी कड़ी है मेरी ये है ना हां सब बंद है तो सब नहीं चमोड़े जब्बार मारे करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद ॻोठ मोहम्मद फाज़िल ओगाई में ज़मीनी तकरार तां ओगाई बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में फायरिंग सबबि नौजवान अब्दुल समद ओगाई थॾे ते मारिजी वियो आहे, जॾहिं त ग़ुलाम हुसैन ओगाई, सदाम हुसैन ओगाई, ग़ुलाम मुस्तफ़ा ओगाई शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते करमपुर पुलिस वाक़िआ रहे हंधि पहुची वारसनि जी मदद सां वाक़े जे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ करमपुर अस्पताल मुंतक़िल कयो। शुरूआती तिबी इमदाद खां पोइ वाक़े जे ज़ख़्मियुनि खे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त फ़ौती नौजवान अब्दुल समद ओगाई जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां असां इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद ॻोठ मोहम्मद फाज़िल ओगाई में ओगाई बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में नौजवान अब्दुल समद ओगाई थॾे जे मारिजी वियो आहे, जॾहिं त ग़ुलाम हुसैन ओगाई, सदाम हुसैन ओगाई ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा ओगाई शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते करमपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वारसनि जी मदद सां वाक़े जे ज़ख़्मियुनि खे करमपुर सरकारी अस्पताल इलाज लाइ मुंतक़िल कयो। शुरूआती तिबी इमदाद खां पोइ वाक़े जे ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।